नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त बिरा सिटी में खबर ॾींदा हलूं। खैरपुर वासी प्याज जो परणो कंदे जोड़ो दरबदरी वारी जिंदगी गुजारण ते मजबूर है। नारी नौजवान तहफ़ुज़ जे लाइ वीडियो लिंक ज़रिए तहफ़ुज़ जी अपील करे छॾी। जोड़े वीडियो लिंक ज़रिए ॿुधायो त किथां आया हो तव्हां? तव्हांजो नालो छा आहे? जी शेरबानो। तव्हां कहिड़े शहर मां आया हो? कुंभन मां। अच्छा, कहिड़ी कॉलोनी? बेनज़ीर कॉलोनी। अच्छा, तव्हां सां को ज़ोर ज़बरदस्ती थी आहे छा? तव्हां घरां छा खणी आया हो? अच्छा, ॿियो कुझु तव्हां ॻाल्हाइणु चाहींदो? छा? तव्हां राज़ी खुशी सां पंहिंजी शादी कई आहे? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।